फोत थियो आहे इहो तव्हांजो छा थिए कीअं हीउ मुंहिंजो सालो आहे की उते कमु कंदो 3-4 सालनि खां उते कमु कंदो हो। त मूंखे हीअं 4 बजे मूंखे ख़बर पई की धमाको थियो आहे पर धमाको छा में थियो आहे कीअं थियो आहे छोकी हिते फैक्ट्री बि सिलेंडर फाटो आहे त जंहिंमें नुक़सानु इलाही थियो आहे। इलाही जा घर हीअं इलाही जा घर उजड़ी विया आहिनि। हालांकि ॿारनि जो पीउ आहे नंढा मासूम ॿारनि जा केरु अॻियां पोयां केरु ई कोन्हे जो न मां न पीउ त असीं आहियूं बसि। अच्छा छा था सम्झो हिन में कंहिंजी कोताही आहे हिन मामले में? कोताही त हाणे हुननि जी हूंदी जेको मालिक आहे मालिक त आई कान्हे ऐं मालिक साम्हूं ज़ाहिर थिए त ख़बर पए न। ऐं मुंहिंजी घरवारी आहे हीअ ॾिसो हुनजो भाउ आहे सॻो। अच्छा इन फोती जा घणा ॿार आहिनि ऐं 4 ॿार आहिनि 2 न्याणियूं हिकिड़ो पुटु अथसि। उते तव्हां पोइ ख़बर पई आहे हिते टोटल घणा माण्हू ज़ख़्मी आहिनि घणा? मूंखे ॾिस लाल बत्ती पुॻो आहियां त मूंखे इहा ख़बर पई की डेड बॉडी 2 हिते पयूं आहिनि सर्च खाने में। हिते आयो आहियां त ॾिसां थो नी डेड बॉडी पई आहे। हाणे तव्हां हुकूमत सां छा मुतालबो कंदा? हुकूमत सां को मुतालबो कोन करिणो बाबा मालिक असां साम्हूं अचे खाली मालिक काई नज़र ई कोन थो अचे। मेन शइ मालिक किथे आहे किथे कोन्हे का ख़बर ई कोन्हे कंहिंखे चऊं हाणे। गवर्नमेंट खे छा चवंदासीं गवर्नमेंट आहे पंहिंजी जॻह ते असीं पंहिंजी जॻह ते।